नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असां तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मल जा मुक़ाबला जारी आहिनि। शौक़ीननि जो वॾो अंग मौजूदु आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुमताज़ बोज़दार पंहिंजी इन रिपोर्ट में। असां अॼु मौजूदु आहियूं मल एसोसिएशन खिपरो पारां मिरपुर खास रोड खिपरो में जेको मलाखड़ो पियो हले, इन में हज़ारनि जी तादाद में आवाम आई आहे। ऐं अचो त ॾिसो हिते मलाखड़े जे जेके शौक़ीन माण्हू आहिनि उहे ऐं मल वारा पलवान छा था चवनि। थोरात आहियूं खिपरे जी आवाम जा, जिन असां सां शऊर करे मलाखड़े में मुहबत दिलचस्पी करे मलाखड़ो ॾिसनि पिया। असां सां गवर्नमेंट जो को बि तान कोन्हे को। हीअ मल एसोसिएशन जेका आहे सिंध जी सकाफ़त आहे, जेका सिंध जी रांदि आहे, उहा असां आवाम खे ॾेखारियूं था। असां सां गवर्नमेंट जो को बि तान कोन्हे को। असां सां तावन आहे या न आहे, खिपरे जा नुमाइंदा जेका सहाफ़ी आहिनि उन जा तावन असां सां जेके असां सां मोकलूं वठाए था ॾियनि। अॻिते पोइ हिते वीचारा रिकॉर्डिंग कनि था, का उनजी लालच कान्हे का। हीअ रुगो दिलचस्पी आहे, सिंध जी क़ौमी रांदि आहे। उन जे करे असां थोरात आहियूं। सिंध जेके बि असांजे खिपरे जा सहाफ़ी आहिनि या नुमाइंदा उन्हनि जा सरकार ॾाढी ढिंगी थी वई आहे ऐं सरकार जेका आहे असां अंग्रेज़नि जी रांदि ते ध्यानु ॾिनो आहे, सिंध जी रांदि ते को बि ध्यानु कोन ॾिनो आहे। त उन प्यार जे करे मां सिंध जे सकाफ़त में लही पियुमि ऐं आवाम जो जेको ई असांजो मतिलबु रिस्पॉन्स मिले थी, आवाम जी तरफ़ां मिले थी, त सरकार जी तरफ़ां कोई बि रिस्पॉन्स कोन्हे। हींअर मां अफ़गानिस्तान में मुक़ाबिलो करे आयुमि त आवाम जे सहारे ऐं पंहिंजे ई सहारे। बहितरीन हिते जा माण्हू शौक़ीन आहिनि ऐं हिते बहितरीन मलाखड़ा भला थियनि था। माना जेका अची असांजी हौसले अफ़ज़ाई करे थी ऐं ॿियो वॾेरा जेके पाड़े जा ज़मींदार आहिनि उहे अची इनाम ॾियनि था। हीअ ॾिस हेॾी सारी आवाम बीठी आहे, इहे हौसले अफ़ज़ाई करे थी। ॿियो गवर्नमेंट असां मल पहलवान खे कुझु कोन ॾिनो। हिकिड़ा वीचारा असांजा मल पहलवान जॾा थी विया आहिनि, के बीमार आहिनि, के धक खाई मरी विया। बाक़ी गवर्नमेंट असांजो को कुझु बि का शइ कोन्हे। अवां मलाखड़ो ॾिठो ऐं मलाखड़े में आयल जेके शौक़ीन आहिनि उन्हनि जी राय ॿुधी ऐं मल पलवान जो राय ॿुधो। हिननि जो चवणु आहे त सरकार जे तरफ़ां असांखे का बि एड कोन थी मिले, का बि मदद कोन थी, को बि ताउन कोन्हे। हिते जा समाजी सियासी माण्हू सहाफ़ी दोस्त आहिनि, उन्हनि जे ताउन सां ऐं इंतज़ामिया जे ताउन सां मलाखड़ा थियनि था ऐं हज़ारनि जी तादाद में मल्हाइण खे असीं सिर्फ़ु पंहिंजे ख़र्च ते एंटरटेनमेंट ॾींदा आहियूं। कैमरामैन गुलाम शबीर हिंगोरो सां गॾु मुमताज़ बोज़दार अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।